होलीअ ते चंडु चिमकियो ही मुंहिंजी 38 साल अॻु लिखियल जेल कथा आहे। एशिया जे मॉडल डिक्टेटर ज़ियाउल हक़ जे दौर में जॾहिं आउं एचम खोजा ख़ानगी स्कूल सोसाइटी नवाबशाह में पढ़ाईंदो हुउसि त मूंखे गिरफ़्तार कयो वियो हो। उन वक़्तु मुंहिंजी उमिरि 27 साल हुई। अॼु मुंहिंजी उमिरि 65 साल आहे ऐं ही 38 सालनि खां पोइ डायरी रोशनी पब्लिकेशन छपी आहे। मूंखे गिरफ़्तार करण वक़्तु ॿुधायो न वियो हो त मूं ते कहिड़ो केस आहे, पर बाद में मूंखे ॿुधायो वियो त शाह लतीफ़ डे हाला जे सिलसिले में तोखे गिरफ़्तार करे आया हुआ। उन वक़्त जे SDM इम्तियाज़ काज़ीअ जे रूबरू जॾहिं मूंखे पेश कयो वियो ऐं पुलिस उहो केस साबित न करे सघी त पोइ खेनि चयो वियो त सुभाणे हुन जी ज़मानत लाइ माण्हू वठी अचो। ऐं ॿिए ॾींहुं मूंखे बजाए SDM जे कोर्ट में मूंखे फ़ौजी छावणी में वठी आया हैदराबाद में ऐं मूं ते नओं केस लागू कयो वियो, पर उते बि हू साबित न करे सघिया छाकाणि त हुननि जेके कलम ॿुधाया ऐं जेके नारा ॿुधाया उहे हिक ॿिए जे उबतड़ हुआ। जंहिं ते बि मेजर खेनि चयो त तव्हां माण्हुनि खे वाट तां गिरफ़्तार था कयो ऐं तव्हांखे पंहिंजे केस जी ख़बर न आहे, सुभाणे हिन जी ज़मानत लाइ माण्हू वठी अचो। ॿिए ॾींहुं जॾहिं आऊं हुननि सां गॾु हाला पुलिस सां गॾु ज़ामिन वठी पहुतुसि त उनखे जेल रोड ते लाहे मूंखे लतीफ़ाबाद थाणे ते वठी विया ऐं 22 तारीख़ मुंहिंजी गिरफ़्तारी ॾेखारी वई, 22 अप्रैल 81 ते। जॾहिं त मूंखे गिरफ़्तार हुननि 19 अप्रैल ते कयो, पोइ टियों नओं केस मूं ते लागू कयो वियो, जंहिंमें जेका ख़बर मूंखे बाद में जॾहिं मूंखे सज़ा ॾिनी वई समरी मिल्टी कोर्ट 19 में, त पोइ मूंखे ख़बर पई त मूं ते केस कहिड़ो आहे। उहो केस मूं ते अब्दुल वाहिद आरिसर जी डायरी जे हिकिड़े वर्क जेको असां ई अव्हां जे नाले सां लिखियलु हो, जेको शहीद नज़ीर अब्बासी जे शहादत ते ही लाश कंहिंजो आहे उनवान सां आरिसर साहब पंहिंजी डायरीअ में लिखियो हो, जेका डायरी माड़िन मारिस की न की उनवान सां बाद में न्यू फील्ड्स पब्लिकेशन शाये कई हुई। ऐं उन इल्ज़ाम में मूंखे 1 साल सज़ा, 10 कोड़ा ऐं 10,000 रुपयनि जी सज़ा ॾिनी वई। पर जीअं त मूं टिनी केसनि खे IB जे सरबराह जे मौजूदगीअ में मेजर जे साम्हूं कूड़ो साबित कयो ऐं मेजर उन खां काफ़ी मुतासिर थियो, पर छाकाणि त उन वक़्त जो जेको DML हो उहो GSN जे नाले सां को बि माण्हू गिरफ़्तार थी ईंदो हो त उनखे 1 साल सज़ा, 10 कोड़ा ऐं 10,000 जी सज़ा ॾींदो हो। मेजर वॾे मथाकुट खां पोइ मुंहिंजा फटका माफ़ु कराया ऐं ॾंड बि माफ़ु करायो, पोइ 1 साल जी सज़ा ॾिनी वई। पर उन खां पहिरीं 6 मई ते लतीफ़ाबाद थाणे में मूं ते सख़्तु तशदुद कयो वियो, नंगो कयो वियो ऐं मूंखे मुंहिंजूं ॿाहूं जेके ज़ंजीरुनि सां ॿधियूं वयूं ऐं मूंखे उघाड़ो करे केतिरा कलाक कुटियो वियो। उन खां पोइ हिकिड़ी बाज़ारी औरत वठी ड्रामो बनायो वियो त ॼण मुंहिंजी भेण खे मुंहिंजे आॾो उघाड़ो कयो थो वञे। ऐं इन्हनि घड़ियुनि में माण्हूअ जो ईमान महिमान थी वेंदो आहे, पर उन वक़्तु मूंखे मुंहिंजो रहबर साईं GM सैद ऐं अब्दुल वाहिद आरिसर जा चहिरा ज़हन जे आॾो अची विया ऐं मूं उहा सज़ा बर्दाश्त कई ऐं मूं मेजर खे गार ॾेई चयो त तव्हां एॾो तशदुद कयो जेको सुभाणे बर्दाश्त करे सघो। IB जे सरबराह खे मूं चयो ऐं जंहिंखां पोइ हुननि मूंखे एतिरो कुटियो जो आउं बेहोश थी वियुसि ऐं बेहोशीअ जी हालत में लाकअप में वियुसि। बहरहाल जॾहिं मूंखे सज़ा मिली उन खां पहिरीं जेल में जॾहिं मां वियो हुउसि त मूंखे उतां जेल मां बि 2-3 भेरा टार्चर सेल में वठी वेंदा हुआ ऐं आख़िरी भेरो सिटी थाणे हैदराबाद में उन वक़्त जो SDM लियाकत आराई, जेको बाद में सेक्रेटरी सर्विस बि थियो, उन जो रूबरू पेश कयो वियो ऐं नंगो करे उते सज़ा मां काफ़ी अरसो कुटियो वियो ऐं मूंखां अजीब ग़रीब सुवाल कया विया जिन सां मुंहिंजो को बि वास्तो न हो। मसलन साईं GM सैद जे बारे में, जाम साकीअ जे बारे में या ॿिया जेके बि सुवाल कया विया, जेतोणीकि मुंहिंजो GSN मां सां अंडरग्राउंड तौरु वास्तो हो,
पर हुननि जंहिं बि क़िस्म जा सुवाल कया सभु ग़ैर वास्तेदार सुवाल हुआ ऐं मूं इनकार कयो ऐं पोइ साल पूरो सेंट्रल जेल हैदराबाद में गुज़ारियो जिते वॾी अक्सरियत GSN जे शागिर्दनि जी हुई ऐं उनखां पोइ 2 नंबर ते कम्युनिस्ट पार्टीअ जा दोस्त इमदाद चांडे वारा ऐं अवामी तहरीक जो दोस्त सुलेमान डायरी ऐं ॿिया उते मौजूदु हुआ। 40-50 ॼणा हुआ, मुख़्तलिफ़ वार्डनि में हूंदा हुआसीं। पोइ हीअ मूं जेका आहे कथा रोज़ाना डायरीअ जो सूरत में लिखी बुक असीं घुराईंदा नंढड़ा ऐं पोइ राति जो, छाकाणि त पाण वटि डायरी रखी न सघिबी हुई, झड़ती कंहिं वक़्तु बि थी पए सघी, उन करे ॿाहिरि पनियुनि में विझी खॾ खणी ॿाहिरि पूरे छॾिबी हुई। पोइ ॿिए ॾींहुं सुबुह जो वरी कढिबी हुई, वरी जेकॾहिं मां डायरी लिखंदो हुउसि त उहा वरी ॿिए ॾींहुं ईअं लिकाइबी हुई। ऐं जेके दोस्त शुनवाइनि ते वेंदा हुआ पोइ छलियुनि खे कटे उन्हनि जे हेठां विझी या कंहिं नमूने सां उहा ॿाहिरि मोकिलिबी हुई। ऐं उहा सैयद मुनीर शाह सकरन में मुंहिंजो दोस्त हूंदो, उनखे पोस्ट थींदी हुई। जेके बि ख़त ईंदा हुआ उहे सभु उनखे मोकिलिबा, जेके हू पाण वटि जमा कया। जॾहिं मां आज़ादु थियुसि त पोइ उनखां मूं वठी उहा फेयर कई। पोइ उहा फेयर कयल डायरी बि मूंखां गुम थी वई। पोइ बाद में मुनीर शाह मूंखे जेल मां लिखियल ख़त ॾिना जिन खे मूं कंपोज़ करायो, पर इन विच दौरान मूंखे उहे पुराणा काग़ज़ वेढ़ियल सेड़ियल मिली विया जिन खे कंपोज़ कराए खोलीअ में चंड चमकियो जे नाले सां रोशनी पब्लिकेशन जे हवाले कयो, जिन हीअ महिरबानी करे हीअ डायरी शाये कई आहे। 1981 ज़ियाउल हक़ जे दौर में जेको क़ौमी कारकुननि ऐं तरक़ी पसंदि कारकुननि सां जेका ज़ुल्म थींदा हुआ, जेको तशद्दुद थींदो हो, उन जो ही हिकिड़ो तफ़सील आहे। ऐं हिन ते मूं पंहिंजे 2 साथियुनि, जेको हिकु SST जो सुलेमान डायरी ऐं SNS कम्युनिस्ट पार्टीअ जो दोस्त इमदाद चांडियो, जेके जेल जा मुंहिंजा साथी हुआ, मूं उन्हनि खां ई महाग लिखायो, कंहिं बि GSN जे दोस्त खां न लिखायो। छाकाणि त असां उते जेल में हिकिड़े भातीअ जी सूरत में रहंदा हुआसीं। मुख़्तलिफ़ नज़रियनि वारा दोस्त उते असां गॾिजाणियूं कंदा हुआसीं। ऐं ख़ासि करे जेल में मूं सभ खां वधीक किताब मुताले कया ऐं मूं कोशिशि कई त दोस्तनि में बि मुताले जी रवायत विझे। मूं ईमानदारीअ सां पंहिंजनि दोस्तनि जूं कमज़ोरियूं बि लिखियूं आहिनि ऐं उन में कंहिं बि मूं जेको आहे सो बेईमानीअ जो शाइबो बि उन में तव्हांखे नज़र न ईंदो। मूं ईमानदारीअ सां जेको कुझु वियो वापिरियो पए उहो रोज़ाना बेस ते डायरीअ में ऐं ख़तनि जे सूरत में ॿाहिरि मोकिलींदो हुउसि। मुंहिंजो ख़तनि जो बि किताबु तयारु आहे जेको 450 पेज थींदा, जेके मूं ख़त लिखिया या मूं ॾे मुंहिंजनि शागिर्दनि मुंहिंजे दोस्तनि ख़त लिखिया, उहो बि किताबी सूरत में ख़तनि जी ज़बानी जेल जी कहाणी उहो बि छपिजण वारो आहे। बहरहाल हीअ डायरी 38 सालनि खां पोइ छपिजी चुकी आहे ऐं ज़िया दौर जे जेके ज़ुल्म थींदा हुआ, तशद्दुद थींदो हो, उन जी हिकिड़ो आइनो आहे। ऐं सम्झां थो त सिंध जा माण्हू हिनखे ज़रूरु पढ़ंदा ऐं उन दौर जे सिंध जे क़ौमी कारकुननि सां जेका ज़्यादती थींदी हुई या उन्हनि सां जेको टार्चर थींदो हो, अॼु बि थिए थो, पर आउं सम्झां थो त उन वक़्तु जेको टार्चर थींदो उहो वधीक थींदो हो, पर इहा ख़बर हूंदी त माण्हू ज़िंदह आहे, जेलनि में आहे, अदालतुनि में अचिबो हो ऐं अदालतूं सज़ाऊं ॾींदियूं। अॼु अदालतुनि खां मावरा सज़ाऊं ॾिनियूं थियूं वञनि, माण्हुनि खे गुम कयो थो वञे। बहरहाल मॉडल डिक्टेटर ज़ियाउल हक़ जे दौर में जेको ज़ुल्म थियो उनजो हिकिड़ो अक्स हिन डायरे में मिली सघे।